हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। अध्याय 11 श्लोक नंबर 55। ए पांडव, जेको पंहिंजा कर्म मूं खे अर्पण करे थो, मूं ते पंहिंजो परम उधार रखे थो, उहो मुंहिंजो भॻत आहे। मोह रित आहे, सभिनी सां वेर भाव रित आहे, उहो मूंखे प्राप्त थिए थो। अनन्य भक्ति ऊचे में ऊची अवस्था आहे, जंहिंजे पाइण लाइ नेमनि अनुसार साधना करणु ज़रूरी आहे। हिकु राजा खे अभिलाषा थी अहिड़ी पद पाइण जी, ऐं उन लाइ हिकु ऋषि वटि वियो। हुन ॿुधो हो त ज्ञान सां ई मोक्ष मिले थो, सो हिनखे इच्छा थी त मां बि उहो ज्ञान प्राप्त करियां। उन ऋषि अॻियां यथा योग्य बेटाऊं रखी हिन जी अॻियां ॾांडवत प्रणाम कयई, छो त गुरु राजा वैद्य ऐं संतनि महात्माउनि वटि वञंदे त कॾहिं बि ख़ाली हथ न वञिजे। राजा बि पोइ मौक़ो ॾिसी महात्मा खां ॾाढे अदब ऐं इज़त सां कुझु सवाल पुछिया, जेके हिन रीति आहिनि। पहिरियों राजा सवाल करे थो, उहो हिकु छा आहे जंहिंजे ज्ञान पाइण सां मूंखे सरोजान जो ज्ञान प्राप्त थी सघे थो। राजा खे महात्मा हिन रीति जवाबु ॾिनो, हिकु ब्रह्म या आत्मा आहे जंहिंजे ज्ञान पाइण सां तोखे सभु ज्ञान मिली वेंदो। जीअं समुंड जे पाणी मां थोरो पाणी खणी पीअंदे त उन मां सारे समुंड जे पाणी जे ज्ञान तोखे अची वेंदो, हीउ केतिरो खारो आहे या घटि खारो आहे। जीअं भले अवी पाणी जो या शरबत जो हिकिड़ो कूलर ठाहियूं, बसि तव्हांखे हिकिड़े गिलास मां ई ख़बर पई वेंदी त हिन में केतिरी खंड जी ज़रूरत आहे या केतिरो मिठो आहे या फिको आहे। ईअं ई सिर्फ़ु हिकु ब्रह्म या आत्मा जे ज्ञान सां ई पूरे ब्रह्मांड जो ज्ञान थी वेंदो। अगरि तव्हांखे वण खे कटणो आहे न, पहिरीं थड़ खे पकड़ियो त टारियूं पाणी ई हथी ईंदियूं। राजा जो ॿियो सवाल, हिकु अहिड़ी वस्तु ॿुधायो जंहिंजे धारण करण सां सभिनी खे जीते सघां। महात्मा जो जवाबु हिन रीति, हिकु धर्म खे धारण करण सां सभिनी खे जीते सघिजे थो। धर्म न आहे त लखें माण्हू, लखें तोपूं ऐं बारूद हुजे त बि आख़िर हुन जी जय न थींदी। जीत धर्म सां ई थी सघे थी। धर्म घटे त धन घटे, धन घटे मन घट जाए, मन घट जाए तो महिमा घट जाए, घटत घटत घट जाए। धर्म घटिजी वेंदो त तुंहिंजो धन बि वेंदो हली, धन वेंदो त मन बि वेंदो हली, मन वेंदो त महिमा वेंदी हली, महिमा वेंदी ईंदी त हर शइ घटि थी वेंदी। धर्म घटियो त सभु हलियो थो वञे, इज़त महिमा पदारत मतिलबु त सभई आस्ते आस्ते नास थी वञनि था। जिन खे रोज़ी जी ॻणती आहे, कुटुंब वॾो अथनि, उन्हनि जे दुखनि ते क़यास करणु घुरिजे, छो त इहो धर्म तां किरियल ॼाणणु घुरिजे। सवाल टियों राजा जो, हिकु अहिड़ी भक्ति ॿुधायो जंहिं जे करण सां चारि पदार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष मिली वञे। जवाब में संत कुझु ईअं चए थो, महात्मा कुझु ईअं चए थो, सभिनी पदार्थनि ॾियण वारी भक्ति आहे हिकु परमात्मा जी अनन्य भक्ति। नवेदा भक्ति बि उत्तम आहे, पर अनन्य भक्ति सां चारई पदार्थ मिलनि था। सवाल नंबर 4, हिकु अहिड़ी शेवा ॿुधायो जंहिं करण सां सारे ब्रह्मांड जे जीवन जी शेवा थिए। महात्मा जो जवाबु, हिकु ब्रह्म ज्ञानी महात्मा जी शेवा करण सां सारी सृष्टि जी शेवा जो फल थो मिले। हिकु ब्रह्म ज्ञानी पुरुष खे भोजन खाराइण सां ॼण सारे ब्रह्मांड जे जीवन खे खारायोसीं, छो त हुन जे आत्मा सारे ब्रह्मांड सां मिलियल आहे। उनजो मतिलबु हू न आहे त ॿियनि ग़रीबनि या जंहिंखे घुर्ज हुजे उन मनुष्यनि जी शेवा न कजे, मगर ब्रह्म ज्ञानी जी शेवा जो दर्जो अञा बि उत्तम आहे। ऐं ग़रीबनि खे ऐं जेके घुर्ज वारा आहिनि उन खे त खाराइणु पंहिंजो फ़र्ज़ु आहे, उहा शेवा कोन थींदी, उहा फ़र्ज़ु थियो। चओ जय
सियाराम। अञा 3 सवाल आहिनि जंहिंजो जवाबु तव्हांखे मिलंदो। राजा जो 5हों सवाल तमामु प्यारो हो। हिकु अहिड़ो धर्म ॿुधायो जो हमेशह मुंहिंजो धर्म बणियो रहे ऐं मां सभु विकार जेके मूं में विकार आहिनि सभु दूरि थी वञनि। धर्म कॾहिं बि हिकिड़ो कोन हूंदो आहे। पाण खे नंढपण खां ई सेखारियो वियो आहे त सच ॻाल्हाइणु धर्म आहे, मगर किथे किथे कुझु अहिड़ियूं जॻहियूं हूंदियूं आहिनि ज़िंदगी में, कुझु अहिड़ा मौक़ा या को इंसिडेंस थींदा आहिनि त जिते कूड़ ॻाल्हाइणु धर्म थी वेंदो आहे। हिकिड़े बार छा थियो त हिकिड़े भाई पुठियां हिकिड़े वापारी पुठियां चोर लॻा ऐं वापारी अची महात्मा जी कुटिया में लिकी वेही रहियो। महात्मा चयो मूं सॼी उमिरि शेवा कई आहे, तप कयो आहे त कूड़ ॻाल्हाइणु मूंखे सही कोन थो लॻे, मां सच ॻाल्हाईंदुसि ऐं सच थी गॾु धर्म आहे ऐं इहो ई मुंहिंजो धर्म आहे। त चोर आया, महात्मा खां पुछियऊं, महात्मा चयो हीअ हिते वेठो आहे। महात्मा सच ॻाल्हायो। महात्मा जे हिकिड़े सच जे करे हुन वापारी जी जान वई हली, चोर हिनखे मारे विया हली। मथां भविष्यवाणी थी, आकाशवाणी थी सॉरी, त छा तूं सम्झे तूं ही जेको तो सच ॻाल्हायो उहो धर्म जे लाइ न, हाणे तूं नरक जो बाग़ी आहीं। मतिलबु धर्म तव्हांखे हमेशह हिकु जहिड़ो ई कोन हूंदो। धर्म खे पंहिंजी ॿुद्धीअ सां सोचिबो त धर्म छा आहे। हर हंधि हर जाइ हर केस में धर्म चेंज थींदो आहे, इंसान जो बदिलजंदो आहे। हर सूरत में हिकिड़ो ई धर्म कोन हूंदो आहे। त जवाबु ॿुधो। सारे कुल में उजालो कंदड़ हिकु सुपुत्र आहे। जीअं चंद्रमा राति जो समूरो अंधेरो दूर थो करे ऐं लखनि तारनि खां बि वधीक थो रोशनी करे, हज़ारनि अवगुणनि वारो खां हिकु गुणवान पुत्र काफ़ी आहे। इहो आंसर हो 6 सवाल जो। 5 सवाल जो सवाल ई आंसर इहा आहे, हिकु नारी विर्त धर्म पालण सां सभु विकार दूर थियनि था ऐं पुरुष जो धर्म हमेशह क़ाइमु रहे थो। जीअं नारी लाइ पतो विर्ता धर्म उत्तम आहे। सवाल जेको 6हों आहे उहो कुझु इन रीति आहे, हिकु उहो केरु आहे जो सारे कुल में उजालो करे थो। उन जो जवाबु असीं पहिरीं ॾेई चुका आहियूं। सारे कुल में उजालो कंदड़ हिकु सुपुत्र आहे, पुत्र जेको सच ते हले। जीअं चंद्रमा राति जो समूरो अंधेरो दूर थो करे ऐं लखनि तारनि खां बि वधीक थो रोशनी करे, हज़ारनि अवगुणनि वारनि खां बि हिकु गुणवान पुत्र वधीक आहे। सवाल नंबर 7। हिकु उहो केरु आहे जो प्राणनि जो आधार आहे। प्राणनि जो आधार अन्न आहे जो ब्रह्म स्वरूप आहे। अन्न न मिले त घणो वक़्तु इंसान ज़िंदा न रही सघंदो। भोजन पाइण ते वॾा वॾा महात्माऊं बि घणी आसीस ॾियनि था। ॿी शेवा बि चङी आहे पर अन्न जी शेवा तमामु उत्तम आहे। सवाल 8 ऐं आख़िरी, जेको प्राणनि जो उद्धार आहे उन जो उद्धार केरु आहे। सवाल 7 इहो हो त प्राणनि जो उद्धार केरु आहे। ऐं जवाब में कुझु ईअं लिखियाऊं, महात्मा ईअं थो ॿुधाए त प्राणनि जो उद्धार अन्न आहे। बसि सवाल 8 आहे त अन्न जो उद्धार केरु आहे। अन्न जो उद्धार आहे जल ऐं जल लाइ बरसाति घुरिजे। जीअं अन्न उगी सघिजे ऐं उन लाइ यज्ञ करणु ज़रूरी आहे। हिननि 8 सवालनि जो जवाबनि में घणो ई वीचार अची थो वञे। जहिड़ो दर्शन भॻवानु अर्जुन खे मिलियो, भॻवानु अर्जुन खे करायो, अहिड़ो ॿिया बि करे था सघनि जेकॾहिं भॻवान जी अनन्य भक्ति खे पाइनि, भॻवान जा अनन्य भक्त थी पवनि। इहो सभु हुन मनुष्यनि जे तन में ई थी सघे थो। कबीर साहिब इन करे फरमायो आहे, चओ जय सियाराम। ही कथा 5 प्यारनि सां गॾु शेयर कजो ऐं असांजो YouTube चैनल आत्मज्ञान ते वञी सब्सक्राइब कयो, उते वञी विज़िट कयो ऐं ॿियनि कथनि मां लाभ पायो। चओ जय सियाराम।